ॿुधाईंदासीं सूबाई टास्क फोर्स कराची ऐं हैदराबाद रेंज जे 39 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि खे मुअतल करे छॾियो आहे। ॿुधाई पिया कराची जे शरीफाबाद, पाक कॉलोनी, बिलाल कॉलोनी, सईदाबाद, गुलबर्ग ऐं इतिहाद टाउन थाणनि जा SHOs मुअतल कया विया। टास्क फोर्स जी सिफारिश ते हैदराबाद जे 2 थाणनि जे SHOs खे बि मुअतल कयो वियो आहे। खे अपडेट कयो पिया सूबाई टास्क फोर्स कराची ऐं हैदराबाद रेंज जे 39 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि खे मुअतल करे छॾियो आहे। कराची जे शरीफाबाद, पाक कॉलोनी, बिलाल कॉलोनी, सईदाबाद, गुलबर्ग ऐं इतिहाद टाउन थाणनि जा SHOs मुअतल कया विया आहिनि। अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां टास्क फोर्स जी सिफारिश ते हैदराबाद जे 2 थाणनि जे SHOs खे बि मुअतल कयो वियो आहे। ख़बर ॾियूं पिया सूबाई टास्क फोर्स कराची ऐं हैदराबाद रेंज जे 39 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि खे मुअतल करे छॾियो आहे। कराची जे शरीफाबाद, पाक कॉलोनी, बिलाल कॉलोनी, सईदाबाद, गुलबर्ग ऐं इतिहाद टाउन थाणनि जा SHOs मुअतल कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंगी जी। अब्दुल्ला, अपडेट कजो। जी बिल्कुल, सूबाई टास्क फोर्स जी सब खां वॾी अॼु कार्रवाइयूं थियूं आहिनि जंहिंमें कराची ऐं हैदराबाद रेंज जा 39 ऑफिसर ऐं एहलकार मुअतल कया विया आहिनि। मुअतल थियल तमामु जेके ऑफिसर आहिनि, एहलकार आहिनि, उन्हनि खे जेको ब्लैक कंपनी उमारियो वियो आहे। जॾहिं ब्लैक कंपनी उमारण खां पोइ उन्हनि खिलाफ़ इंक्वायरी पिणु शुरू करे छॾी आहे। उहे ऑफिसर आहिनि जंहिंजे इलाइक़नि में मंशियात फरोशी हलंदड़ हुई, मंशियात जो विकिरो हलंदड़ हुयो। वॾे पैमाने ते इहो एक्शन टास्क फोर्स जी सिफारिश ते कयो वियो आहे। जंहिं मुअतल थियल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि में कराची जा 6 SHOs शामिल आहिनि। मुअतल थियल अफसरनि में हैदराबाद जा 2 शामिल आहिनि। कराची जे शरीफाबाद, पाक कॉलोनी, बिलाल कॉलोनी, सईदाबाद, गुलबर्ग ऐं इतिहाद टाउन थाणनि जा SHOs टास्क फोर्स जी सिफारिश ते मुअतल करे ब्लैक कंपनी जेको आहे गार्डन हेडक्वार्टर मुंतक़िल करे वियो आहे। जी अब्दुल्ला सोलंगी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।